जय झूलेलाल। मां चंदा माखीजा असांजे चैनल सिंधु संगम माचिस मीडिया में तव्हांजो स्वागत कयां थी। हीअ ख़बर बिलासपुर जी आहे। श्री कृष्ण जन्माष्टमी उत्सव और श्री झूलेलाल चालीहा महोत्सव जे अवसर ते श्री झूलेलाल मंदिर झूलेलाल नगर चकरभाटा जे संत साईं लालदास जे सत्संग जो आयोजन सिंधी धर्मशाला जूना बिलासपुर में कयो वियो। साईं जन जो स्वागत गुलनि जी माला पाए करे कयो वियो। सत्संग जी शुरुआत साईं जन जे पारां भगवान झूलेलाल जी मूर्तीअ ते माला पाए ऐं जोत ॿारे करे कई वई। सत्संग 1 वॻे शुरू थियो ऐं 4 वॻे समापन थियो। सत्संग में पंहिंजी अमृत वाणीअ में साईं जन भगवान झूलेलाल जी कथा ॿुधायूं ऐं मानव जीवन में दुख जी परिभाषा खे विस्तार सां ॿुधायूं कि इंसान खे पंहिंजे कर्मनि जे अनुसार ई फल मिलंदो आहे। माण्हू हमेशह इन ॻाल्हि सां ई डिॼंदा आहिनि कि माण्हू छा चवंदा। इन ॻाल्हि खे भुलिजी हाणे बसि सच जी राह ते ई हलणु खपे। साईं जन 2 भाइरनि जी हिकु कथा ॿुधाई। हिकु भाउ रोज़ शराब पीअंदो हुयो ऐं हिकु भाउ रोज़ सत्संग में वेंदो हुयो। हिकु ॾींहुं शराबी भाउ पंहिंजे सत्संगी भाउ खे चयो कि अॼु सत्संग में न वञ, मूंसां गॾु शराब पीअण हल। सत्संग में कुझु न रखियो आहे, जेको मज़ो शराब में आहे। पर सत्संगीअ भाउ उन जी ॻाल्हि न मञी ऐं सत्संग ॿुधण हली वियो। रस्ते में हुनजो एक्सीडेंट थी वियो ऐं हिकु पेर में फ्रैक्चर थी वियो। होॾां जॾहिं शराबी भाउ शराब पीअण वञे पियो त उनखे रस्ते ते 5000 रुपया मिलिया। राति जो 2 भाइर गॾिया त शराबीअ चयसि, ॾिठई मां तोखे चयोमांइ मूंसां गॾु हल, पर छो न मञे? छा थिए हाणे सत्संग में वञण जो फ़ाइदो? तुंहिंजो पेर फ्रैक्चर थी वियो ऐं मूंखे 5000 मिलिया। अगरि मूंसां गॾु हली हां त 2500 तुंहिंजा हुजनि हां। सत्संगी भाउ कुझु जवाबु न ॾिनो, बसि चयईं सुभाणे जवाबु ॾींदोसीं। ॿिए ॾींहुं गुरुअ खे वञी समूरी ॻाल्हि ॿुधायईं। गुरुअ चयो तूं पंहिंजी ऐं भाउ जी कुंडली खणी अच। सत्संगी घर वञी कुंडली खणी आयो। ॾिसी करे गुरुअ चयो, पुट हिन कुंडलीअ अनुसार कल्ह तुंहिंजी मौत लिखियल हुई, पर रोज़ सत्संग में अचण करे भॻवान उन मौत खे टारे छॾियो आहे। बसि तुंहिंजो पेर ई फ्रैक्चर थियो आहे। तुंहिंजे भाउ खे कल्ह 5 लख मिलण वारा हुया, बुरनि कर्मनि जे करे रुगो 5000 मिलियसि। हे ॿिन्ही जे कर्मनि जो ई फल अथव। इन लाइ इंसान खे सुठा कर्म कंदे फल जी इच्छा न करणु घुरिजे। भॻवान पाण ई सभिनि खे पंहिंजे कर्म अनुसार फल ॾींदो आहे। सत्संग खां पोइ भक्तीअ भरा भॼन ॻाया विया ऐं पहिरियों भॼन पंहिंजी क़िस्मत जी डोर ॾेई छॾियो भॻवान जे हथ में। ॿियो भॼन जंहिंखे झूलण सां आहे प्यार उहो हथ मथे करे। राधे राधे ऐं कृष्ण भक्तीअ जा गीत ॿुधी संगत झूमे पई। कार्यक्रम जे आख़िर में हाईटेक आदर्श पूज्य सिंधी पंचायत जूना बिलासपुर जे अध्यक्ष पंहिंजी टीम सां गॾु साईं जन जो स्वागत कयो। साईं जन भी पंचायत जे अध्यक्ष नंदलाल पुरी ऐं झूलेलाल वेलफेयर सोसाइटी जे अध्यक्ष जगदीश हरद्वानी जो स्वागत कयो। साईं जन 2 पत्रकारनि जो भी सम्मान कयो। सिंधु संगम जे डायरेक्टर विजय दुसेजा ऐं दैनिक लोक स्वर जी पत्रकार उषा जो शाल श्रीफल ॾेई सम्मान कयो। कटनी मां आयल भाई साहब महेश कुमार, वरियाराम दरबार जा भाई साहब अमर वाधवानी, भाई साहब जगदीश जग्यासी, इन्हनि जो साईं जन शाल श्रीफल सां सम्मान कयो। कार्यक्रम जे अंत में अरदास करे पलव पातो वियो ऐं प्रसाद विरायो। कार्यक्रम खे सफल बणाइण में नंदलाल पुरी, जगदीश हरद्वानी, नानक राम नागदेव, श्याम हरियानी, कन्हैयालाल मोटवानी, ग्वालू पाहूजा, संतोष भक्तानी, रूपचंद डोडवानी, चंद्रलाल जी, विजय हरियानी, राकेश चौधरी, जगदीश जग्यासी, राजेश माखीजा, विनोद लाल चंदानी, मनोहर आहूजा ऐं सभिनी सदस्यनि जो सहयोग रहियो। बिलासपुर जी हीअ ख़बर फ़िलहाल एसि ताणी। अगरि तव्हांखे हीअ न्यूज़ वणी आहे त सिंधीअ में ख़बरूं ॿुधण लाइ सिंधु संगम माचिस मीडिया जा वीडियो लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो ऐं सिंधियत खे वधाइण में सहयोग कयो। जय झूलेलाल।